दोस्तो अव्हांजो छा ख़्यालु आहे त हीअ ॿकरी जंहिंजे मथां फर चढ़ी रहिया आहिनि इहा असां 6 महीना अॻु घणे वरिती हूंदी? 40,000, 30,000, 20,000 या इन खां वधीक सस्ती या महांगी? तव्हांखे हैरत थींदी त हीअ ॿकरी 6 महीना अॻु असां 12,500 रुपए में वरिती हुई ऐं उहा जीअं असां वटि पहुती त हाणे वियाही आहे जंहिं 2 फर ॾिना आहिनि ऐं हिन वक़्तु असांखे 35,000 रुपया चवनि था, पर असां कोन था ॾियूं। पाण वीडियो खे अॻिते वधायूं उन खां अॻु अव्हांखे गुज़ारिश आहे त रूमी गोट फार्म जे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो, सुवाल कयो असांखां, शेयर कयो पंहिंजे दोस्तनि ॾांहुं। दोस्तो पाण अॻिते वधूं त ॿकरियुनि जो जेको कारोबार आहे उहो एतिरो त काराइतो आहे ऐं एतिरो त फ़ाइदेमंद आहे जो अव्हां सोचे बि नथा सघो। हाणे इन ॿकरी जंहिंजो मूं ज़िक्र कयो त इहा असां 12,500 में वरिती हुई। इहा ॿकरी जस्ट 6 महीना अॻु में असां वरिती हुई ऐं उन वक़्तु हीअ पठ हुई। जेतोणीक हिन जी उमिरि एतिरी कोन हुई, पर हीअ लॻी वई त उन खां पोइ हिन इहे 2 फर ॾिना ऐं हाणे असांजे लाइ हीअ काराइती आहे। अहिड़ी तरह खोड़ ॿियूं ॿकरियूं आहिनि जेके असां वरितियूं ऐं उहे लॻियूं ऐं उन्हनि असांखे फर ॾिना। हीअ जेके अव्हां ॾिसो पिया तमामु कमाल जूं ॿकरियूं आहिनि। हीअ असां जवान ॿकरियूं वठी आया हुआसीं। हाणे असुलु जेका ॿकरियुनि जी पालना आहे उन पालना जे लाइ हिकिड़ा उसूल आहिनि जेके असांखे हर क़ीमत ते क़ाइमु रखणु खपनि। मिसाल तौरु ॿकरियूं वठी अची रुॻो ईअं बीहारे छॾणु ऐं उनखे गाह ॾियणु काफ़ी नथो हुजे। तव्हांजी जेका प्रोडक्शन आहे, जेका पैदावार आहे, जेको फ़ाइदो आहे, उहो बुनियादी तौर ते तव्हांजा उहे फर आहिनि जेके ॿकरियूं ॾियनि थियूं। हाणे जेकॾहिं तव्हां उन्हनि फरनि जी संभाल नथा करे सघो ऐं ख़ुदि उन्हनि ॿकरियुनि जी संभाल नथा करे सघो त पोइ लाज़मी तौर ते अव्हां नुक़सान में वेंदा। ऐं नुक़सान खां बचण जे लाइ 2-4 शयूं आहिनि जेके तमामु घणियूं अहम आहिनि। उहे अव्हांखे लाज़मी तौर ते पंहिंजे फार्म हाउस हुजे या वाड़ी हुजे या नंढे पैमाने जो कारोबार हुजे, उन ते अव्हांखे उहे 2-4 शयूं लाज़मी तौर ते लागू करणियूं आहिनि। तॾहिं वञी अव्हां ॿकरियुनि मां भरपूर नमूने सां नाणो कमाए सघंदव। हाणे उहे 4-5 ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? पहिरीं ॻाल्हि त अव्हांजे फार्म हाउस जो ही पाणी पियो पीअनि न, साफ़ु सुथिरो पाणी हुजे। ऐं हिन वक़्तु गर्मियूं आहिनि, उनजे करे तव्हां जेके बि पाणी जा टब भरे रखो था उन्हनि में 2-2 पुड़ियूं 3-3 पुड़ियूं अव्हां ORS जूं विझी छॾियो त जीअं हुननि खे नमकियात बि मिले ऐं हुननि खे मिठाण बि मिली सघे। ऐं जॾहिं इहो थी वियो त उन खां पोइ ॿकरियुनि जे जिस्म जो पाणी ख़तमु न थींदो ऐं हू शौक़ सां गाहु बि चरंदियूं ऐं शौक़ सां सिहतमंद बि थींदियूं। नंबर 2 त सफ़ाई इंतिहाई ज़रूरी आहे। तव्हां पंहिंजे माहौल खे, ॿकरियुनि जे माहौल खे, हाणे हींअर गाहु पियूं खाइनि, को पट ते किराइनि थियूं, को कीअं थियूं कनि, कोशिशि करे अव्हां ॿकरियुनि खे पट वारो गाहु खाइणु न ॾियो। इन सां मिटी हुननि जे पेट में वेंदी ऐं बीमार थींदियूं। तंहिं करे हुनखे असां हीउ ॾिसो न, विच में जेको ठाहियो आहे इहो इन जे लाइ ठाहियो आहे त जीअं ॿकरियूं इते मथे गाहु खाइनि, जजे तइदाद में हिनखे ॾींदा आहियूं ऐं हुनजो ड्रहो थी वेंदो आहे ॿकरियुनि जो। नतीजे में असां वटि बीमारी जो रेशो तमामु घटि आहे। उन खां पोइ टीं ॻाल्हि आहे त ॿकरियुनि जूं जेके 4 वैक्सीन आहिनि उहे इंतिहाई अहम आहिनि। उन में PPR आहे जेका साल में हिकिड़ो दफ़ो लॻंदी आहे, CCPP उहा बि साल में हिकिड़ो दफ़ो लॻंदी आहे, ETV हर 3-4 महीननि खां पोइ थींदी आहे, FMD जेका आहे उहा वैक्सीन आहे। 4 वैक्सीन जा मूं नाला खयां। इहे तव्हां जेकॾहिं ॿकरियुनि खे करायो था त ॿकरियुनि वटि का बि वायरल बीमारी न ईंदी, कंहिं बि क़िस्म जी वायरल बीमारी न ईंदी। ऐं जेकॾहिं आई बि त ॿकरियूं मरंदियूं कोन। ॿकरियूं जेतिरो मज़बूत जानवर आहे ओतिरो नाज़ुक जानवर आहे। थोरी बि बीमारी थी त पोइ ॿकरियूं मरी थियूं वञनि ऐं नतीजे में पोइ जेको भाॻियो आहे उहो मायूस थी थो वञे। हिकिड़ी ॿकरी मुई, 2 ॿकरियूं मुयूं, 5 ॿकरियूं मुयूं त उन ते हू मायूस थी थो वञे। हिन में मायूसी जी गुंजाइश कोन्हे का। यादि रखणु खपे ही जानवर आहिनि। इहे जानवर जेकॾहिं घणे अंग में रखिबा त पोइ इहे मरंदा बि, पर पोइ बि अव्हांखे एतिरो फ़ाइदो ॾींदा जो अव्हां सोचे नथा सघो। सच पुछो त नौकिरी खां वधीक अव्हांखे फ़ाइदो ॾींदा। त हाणे वैक्सीन वारी पंहिंजी ॻाल्हि थी वई। उन खां पोइ चारो। हाणे चारो जेको आहे उहो ॿकरियुनि खे अव्हां भरपूर नमूने सां ॾियो। घटि मां घटि ॾींहं में 3 दफ़ा ढव ते ॿकरियुनि खे चारियो। सुबुह जो जीअं ई शेड था लहनि तीअं उनजी हेठि वाड़ी ठहियलु हुजे, उन वाड़ी में अव्हां हुनखे
हुननि खे चारो ॾियो। उन में हींअर गर्मियूं आहिनि, तंहिं करे तव्हां साओ चारो ॾियो त वधीक बहितरु आहे। ऐं जेकॾहिं अव्हां वटि अन्न आहे त अन्न इहो घणे तइदाद में नाहे ॾियणो। फ़ी बकरी, जवान बकरी जे लाइ जेकॾहिं अधु पाव बि अव्हां उन्हनि खे अन्न ॾियो था त न रुॻो हू सिहतमंद थींदियूं, पर उन सां गॾोगॾु खीर बि जेकॾहिं अव्हां वठणु चाहियो था उन्हनि खां त खीर बि अव्हांखे जजो ॾींदियूं। यानी अधु पाव उनखे अन्न ॾियो ऐं उन सां गॾोगॾु सावा चारा ॾियो। हाणे बरसीन जो दौरु ख़तमु थी वियो, बरसीन में वही हली, लूसण अञा हले थो, लूसण सॼो साल हलंदो आहे। जेकॾहिं उनजो ॿिज अव्हां सुठो वरितो आहे ऐं उहो ॿिज जेकॾहिं पंहिंजो अव्हां बहितरु नमूने सां पोखियो आहे त लूसण सॼो साल हलंदो। बरसीन जीअं ख़तमु थींदी आहे तीअं ई असां हिकदमि जंतर पोखींदा आहियूं। तंहिं करे बरसीम खां पोइ अव्हांखे जंतर पोखणु खपे। ऐं जेकॾहिं अव्हां वटि पंहिंजी ज़मीन आहे त उहो जंतर पोखणु खपे। पोइ वरी ॿकरियुनि जो चारे जो जेको सिलसिलो आहे उहो जंतर सां असां शुरूआति कंदासीं। हीअ असांजूं कुकड़ियूं आहिनि, उहो आउं तव्हांखे हर वीडियो में तक़रीबन ॾेखारींदो आहियां। असां 5-6 कुकड़ियूं वठी आया हुआसीं, हींअर असां वटि 42 कुकड़ियूं थियूं आहिनि। 5-6 महीननि अंदरि असां उहे 42 कुकड़ियुनि ते पहुता आहियूं। अञा असां पंहिंजूं ॿियूं बि वठंदासीं। त मूं ॻाल्हि पे कई ॿकरियुनि जी। हाणे ॿकरियुनि जी पालना जे लाइ इहा जेका बुनियादी मूं तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं उहे उन्हनि ते अमल करण जी सख़्तु ज़रूरत आहे। ॿियो, ॿकरियुनि खे हाणे हीअ ॾिसो था, असांजूं ॿकरियूं थोरियूं कमज़ोर अव्हांखे महसूसु थींदियूं हूंदियूं। हाणे कमज़ोर इन जे करे हुयूं जो असां जॾहिं हीअ पीढ़ी तां वठी आया हुआसीं त हिननि में जूं हुयूं। असां बि तजुर्बेकार कोन हुआसीं, आहिस्ते आहिस्ते असांखे तजुर्बो थियो ऐं हाणे असांखे मुकमिल तौर ते ख़बर आहे त ॿकरियूं कीअं पालबियूं। हिननि जे लाइ हिकिड़ो शैम्पू ईंदो आहे, शैम्पू उहो वठी अचो। लाज़मी तौर ते ॿकरियुनि खे गर्मियुनि में 8 ॾींहंनि में हिकिड़ो दफ़ो उन शैम्पू सां विञारियो त जीअं हिननि खे जूं ऐं ॿिया जेके चिचड़ वग़ैरह आहिनि उहे न थियनि। नतीजे में तव्हां केतिरो बि चारो उन्हनि खे खारायो पर जूं उन्हनि जो रतु पीअंदियूं रहंदियूं ऐं नतीजे में ॿकरी सिहतमंद न थींदी। उन सां गॾोगॾु हिननि जी डीवर्मिंग यानी पेट जे कीड़नि खे मारण जे लाइ हिकिड़ी दवा मिलंदी आहे। उहा दवा वठी अचिबी ऐं उहा हर 3 महीननि में 4 महीननि में उनखे उहा दवा ख़ाली पेट ते पियारबी त पोइ हू थोरा मोशन्स ॾींदियूं, दस्त उन्हनि खे थींदा, पर उनजे लाइ परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे का। दरअसल उनजो उहो पेट साफ़ु थींदो। उनखां पोइ हू भरपूर नमूने सां खाईंदियूं ऐं जेको बि चारो ॾींदा त उहो चारो हुननि ॿकरियुनि खे लॻंदो ऐं हू सॻियूं थींदियूं। ॿियो, तव्हां स्प्रे कयो। हीअ जेके असांजा पैरासाइट्स आहिनि, हीअ जेके जरासीम आहिनि, उहे हर वक़्तु फ़िज़ा में हवा में हलंदा रहनि था ऐं जिते ॿकरियूं हुजनि थियूं उते बि थियनि था। उनजे पेशाब मां पैदा थियनि था, उनजे फोलड़ियुनि मां पैदा थियनि था। तंहिं करे उन्हनि पैरासाइट्स खे ख़तमु करण जे लाइ तव्हां महीने में घटि मां घटि हिकु दफ़ो ज़रूरु स्प्रे कयो। ऐं उहो स्प्रे अव्हांखे वेटनरी मेडिकल स्टोर तां मिली वेंदो ऐं उहो तव्हां उन्हनि खे स्प्रे ॿकरियुनि खे नाहे करिणो। इहो ज़हन में रखणु खपे, ॿकरियुनि खे नाहे करिणो। जंहिं जॻहि ते अव्हां बीहारियो था ॿकरियूं, जंहिं शेड ते बीहारियो था, जंहिं वाड़ी ते बीहारियो था या खोलियो था उन्हनि खे ॿाहिरि घुमण फिरण जे लाइ, त उन्हनि खे उन्हनि जॻहियुनि ते करणी आहे। उन वक़्तु ॿकरियूं स्प्रे दौरान उन जॻह ते न हुजनि, छाकाणि त उहा स्प्रे ॿकरियुनि जे लाइ बि नुक़सानकार थी सघे थी। स्प्रे थी वञण खां पोइ अव्हां ॿकरियुनि खे शेड ते बि चाढ़े सघो था ऐं उन सां गॾोगॾु अव्हां ॿकरियुनि खे वाड़ी में बि आणे सघो था, ईअं खोले बि सघो था। त महीने में हिकिड़ो दफ़ो स्प्रे करणु इंतिहाई ज़रूरी आहे। यादि रखणु खपे असांखे त असां मुख़्तलिफ़ कारोबारनि खे ऐब सम्झंदा आहियूं। नौकिरी असां वटि तरक़ीअ जी अलामत आहे। नौकिरी कॾहिं बि तरक़ीअ जी अलामत कान रही आहे। मूं पाण नौकिरी कई आहे, मूंखे ख़बर आहे त सिर्फ़ु सर्वाइव करे सघियो आहियां, पर मूं उन मां का बि तरक़ी न कई आहे। हाणे जॾहिं हीउ ॿकरियुनि जो कारोबार आहे, हाणे इहो जेको तव्हां ॾिसो पिया सुहांजड़ो आहे, सुहांजड़े ते अलॻि तव्हांखे वीडियो ॾींदुसि ऐं अलॻि उन ते पंहिंजी गुफ़्तगू थींदी, पाण उन ते अलॻि ॻाल्हाईंदासीं। सुहांजड़ो हिकिड़ो ग़ैर मामूली वणु आहे जेको ॿकरियुनि जे सिहत जे लाइ इंतिहाई अहम आहे, तमामु अहम चारो आहे। उनखे कीअं खाराइबो उहो तव्हांखे ॿी वीडियो में सम्झाइबो, पर फ़िलहालु पाण ॿकरियुनि ते कंसंट्रेट था करियूं। त हिकु त ॿकरियुनि खे 8 ॾींहं तव्हां विञारियो गर्मियुनि में। नंबर 2 त ORS, जॾहिं उनखे पाणी ॾियो था त ORS तव्हां उन में विझो। तव्हां पंहिंजो ORS बि ठाहे सघो था। जेकॾहिं तव्हां चाहियो था त ख़र्चु असीं न करियूं, तव्हां पंहिंजो बि ठाहे सघो था। तमामु सवलो आहे।
मिठाण ऐं लूण जो मिक़दार मिक्स करे तव्हां साफ़ु पाणी में विझो त उहो तव्हांजो ORS थी पवंदो। ऐं ॿकरियुनि ऐं इंसान हर जीवत जे जिस्म में मिठाण ऐं लूणियाट इहा हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं इन सां ई तव्हां कमाए बि सघो था ऐं उनखे सिहतमंद बि रखे सघो था। ज़ाहिर आहे ॿकरी सिहतमंद थींदी, सुठो गोश्त हूंदुसि त उहा लॻंदी बि, ढुकी बि थींदी ऐं उन सां गॾोगॾु फर बि ॾींदी ऐं फर अव्हांखे तमामु घणो नाणो कमाए ॾींदा। त दोस्तो, रूमी गोट फार्म जो इहो अवलीन मक़सदु आहे त असां सिंध जे माण्हुनि खे इहा सिख्या ॾियूं त बाबा ॿकरियुनि जी पालना मां अव्हां वॾो कारोबार ऐं वॾो हिकिड़ो नाणो कमाए सघो था। जेकॾहिं अव्हां रिथाबंदी सां कमु करियो त पोइ अव्हांखे पैसा कमाइण खां केरु बि रोके नथो सघे। असां वटि सिंध में आधारियूं ॿकरियूं मिलंदियूं आहिनि, पर असां उन्हनि खे बि बहितर नमूने सां पाले न सघंदा आहियूं। सो दोस्तो, ॿी वीडियो में पाण ज़रूरु मिलंदासीं। आख़िर में हिकिड़ी गुज़ारिश वरी करे छॾियां त चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट करे सुवाल पुछो, शेयर कयो दोस्तनि सां। साथ सलामत, सिंध सलामत, ख़ुशि हुजो, आबाद हुजो।